यखदमहा अशरत मिनल मलाइकते फयस्तगफिरून लहू यौमल क़ियामा। हुजूर था फरमाए जने उन जो रत अल्लाह जे राह में हर कतरे जे एवज़ यानी उन ढोर जो कतरो जमीन ते किरंदो आ त 10 फरिश्ता उन कतरे मां अल्लाह सही पैदा कंदो आ। हर कतरे मां 10 मलाइको पैदा कंदो आ जेके क़यामत ताईं उन कुर्बानी करण वारे जे लाइ दुआ कंदा। यो उन्हनि जे लाइ आहे जेके दुनिया में कुर्बानी करण वारा अॼु मिल्कियतुनि वारा बैंक बैलेंस वारा कुर्बानी कोन था कनि। दुनिया वारा मिल्कियतुनि वारा हाणे त बहानो थी पियो असां कोरोना आहे छा कयूं कोरोना लॻी पई आहे। अरे कोरोना खे हाणे दूर बि तूं नबी जे सुन्नत जे मुताबिक़ हल त ख़ुदा जो कसम हर मर्ज़ खां ख़ुदा तआला तोखे आजू फरमाए। दुरूद शरीफ मुझे सुने हबीब बुलंद आवाज़ से बुलंद आवाज़ से मुझे सुने हबीब जी बता सल्ली अला महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम मुझे हबीब करीम लजपाल नबी सुभान अल्लाह सुभान नबी सुभान अल्लाह ताजदारे खत्मे नबूवत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हिकड़ो सहाबिया जे जो नालो आ हजरत ज़ाहिर बिन हराम साहबी बहराड़ी जो किथों जो बहराड़ी जो ये फकीर इसाक बहराड़ी खाजे तो फकीर फैज मोहम्मद राहू जो हर जुमे ते बहराड़ी खाजे तो हे भी बहराड़ी खाईंदो हो महबूब करीम जी पोया जे नमाज पढ़ंदो हजरत ज़ाहिर बिन हराम हुजूर सा मोहब्बत रखंदो हो वरी नबी सा इन सा प्यार रखंदा। सुभान अल्लाह बहराड़ी जो सहाबी दुरूद शरीफ मुझे साईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सा प्यार कंदो हो मोहब्बत कंदो हो त मदीने जा साईं वरी उन ज़ाहिर बिन हराम साहबी सा मोहब्बत कंदा हा ॾाढो प्यार कंदा हा। बहराड़ी में जेका भी सब्जी लादी हुई वह मेरे सिरे खणी महबूब जे दरबार में तोहफो खणींदो हो। बहराड़ी मां फली बसर जेको सब्जी थींदी आ जेका बहराड़ी में पहिरियों लहंदी हुई वो टोकरो भरे मुस्तफा जे दरवाजे ते आणींदो। साईं जो हुजूर में आणींदो। मदीने शरीफ में वरी जेका शे लहंदी हुई न कतल खजूर वो महबूब वरी टोकरो भराए पंहिंजे यार सहाबी जे मोकिलींदा हा। वो बहराड़ी जो सहाबी चवंदो हो त महबूब मुंहिंजो यार समझो था न भा जी अली मुराद चवंदो आहे त दिलबर साईं मुंहिंजो यार आहे अखियुनि जो ठार आहे। इश्क में फतवा लगंदी आहे इश्क में फतवाऊं लगंदियूं पागल चरियो जेको हूंदो आहे वो गंद ऐं गार ॾींदो आहे मौलवी वरी फतवा लॻाईंदा अल्हम्दुलिल्लाह। वो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में वो ज़ाहिर बिन हराम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका भी बहराड़ी में सब्जी लहंदी वो खणींदो मुस्तफा जे दरवाजे ते। महबूब वरी मदीने में जेका शइ हूंदी पाण उनखे तोहफ़ो मोकिलींदा। इन ज़ाहिरन
जा शहर हूँ उन महारानी वाले साहब जिला सरकार फरमाए असां जो ॻोठ असां वरी जा शहर हूँ हिकिड़े ॾिहाड़े महारानी मां गाह करे मदीने शरीफ जी सब्जी मंडी में गाह पियो खपाए मदीने शरीफ जे बाजार में गाह पियो विकामे जामिउल मुअज्जज़ात जे अंदर ओ मुंहिंजा सुना ज़िरबा हज़रत इमाम यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त महबूब करीम अलैहिस्सलाम जो ग़ुलाम हज़रत ज़ाहिर बिन हराम मदीने शरीफ जे बाजार में गाह पियो विकिणे इएं कंदे मुंहिंजा तुंहिंजा महबूब भी बाजार में आया साईं जो नज़र फेराए त मुंहिंजो ग़ुलाम मुंहिंजो परवानो मुंहिंजो दीवानो मदीने जे बाज़ार में गाह पियो थो खपाए सुभान अल्लाह छा थो खपाए गाह पियो थो खपाए महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आसा 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 कदम बाए कदम महबूब करीम वञी उन जे पोयां बीह करे महबूब पंहिंजा ॿई हथ उन जे अखियुनि ते रखिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे यारनि सां बि ख़ुशि मज़ाह बि कंदा हुआ ख़ुशि वक़्त बि कंदा हुआ ओ मुंहिंजा सुना ज़िरबा हज़रत ज़ाहिर बिन हराम मदीने शरीफ जे बाज़ार में गाह जो खपाए पियो एॾो ताजदार मदीना आसा आसा महबूब ईंदे ते पंहिंजे ग़ुलाम जे ॿिन्ही अखियुनि ते ॿई हथ जो रखिया सुभान अल्लाह ये सबको खुश सब कंदा फकीर अली मुराद जे हथन ते मां रखा अखिन ते बाबा सुञाई तो ओ समझदो त हे अखियूं ते हथ जो रखिया समझदो त के सुञाणी थो या नथो सुञाणे आओ या ना त हज़रत ज़ाहिर बिन हराम के महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ये ॿई जो हथ जो अखिन ते रखिया ना त अल्लाह त महबूब जे हथन में भी त पूरो महबूब जो जिस्म ही नूरन आला नूर हो आशिक खे त खुशबू अची वई यार जी पोइ हिन छा कयो पंहिंजी पुठी जेका है महबूब जे सीने सां रगड़ी हिनजे मुंहुं अॻिते हो सरकार जो पोयो हो त महबूब जो अखियुनि ते जो हथ रखिया त हे पोइ ते सुरी महबूब जे सीने सां पंहिंजी पुठी मिलाई त महबूब सां फरमाया सुञाणी थो सुञाणी थो जवाब न ॾिनई ॿियो दफ़ो महबूब फरमायो सुञाणी थो वरी जवाब न ॾिनई टियों दफ़ो चई सरकार फरमायो त सुञाणी थो अर्ज़ु कई त मुंहिंजा सोना पहिरियों पंहिंजो त कमु करे वठां सुञाणी आई छो नथो साईं फरमायो छा थो करी अर्ज़ु कई सुना अल्लाह उन जो जिस्म हराम कयो आहे जहन्नम जी बाह खां जंहिंजो जिस्म तो नबी जे जिस्म सां लॻे सुभान अल्लाह खुदा जी ज़ात उन जो जिस्म जहन्नम खां हराम कयो आहे जंहिंजो जिस्म तो मुस्तफ़ा अतार सां जिस्म लॻे इन जे लाइ मां पंहिंजी पुठी तो मुस्तफ़ा जे जिस्म सां मिलायां थो त जहन्नम जी बाह मुंहिंजे मथां हराम थी वञे हाय हाय यो खुश मज़ाह मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ग़ुलामनि सां कंदा हिकिड़ो ॿियो बि महबूब जो साहब जंहिंजो नालो आहे हज़रत हम्मार रज़ी अल्लाह ताला वो मदीने शरीफ में ईंदो हो वो मदीने शरीफ जे मंडी बाज़ार में वेंदो हो सब्जी फ्रूट जेको भलो भलो फ्रूट ईंदो हो न वो महबूब करीम जे दरबार में अची पेश कंदो हो तोहफ़त हदिया वो हिकिड़े ॼाणे पैसा हुन वटि कोना उधारो वठी आयो जे महबूब करीम जी ज़ात खे ॾिनई ॿिए ॼाणे जो वियो हुननि जो बाबा उधार जा पैसा त ॾे न अचो त वठी ॾियां अचो त वठी जाओ पोयां आया सिधो मुस्तफ़ा जे दरबार ते सरकार के अची अर्ज़ु कई कि बड़ा जेके हिन खे उधारा पैसा ॾियो जेके तव्हां कल्ह फ्रूट खाधो महबूब मुर्गन भी पिया त
तबस्सुम भी फरमाइन पिया पैसा भी ॾिनऊं पंहिंजे साहबी सां मोहब्बत भी कयूं पंहिंजे ग़ुलामनि सां हुज़ूर खुश मज़ाक भी कंदा हा या मुझे सुने नबी जी सुन्नत आ त हिक ॿिए सां तव्हां खुश मज़ाक कयो पर हद जे अंदर हद खां लंघो न हद जे अंदर कंदा कयो जी महबूब पंहिंजे साहबनि सां कंदा सलाह शरीफ़ मुझे साईं बुलंद आवाज़ सां मुझे सोने हबीब जे खुदा ताला असांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे जेको काइनात जे नबीअनि जो बि सरदार आहे तिलका रुसुल फज़लल्लाह बादुहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़ा बादुहुम दरजात सवा इश्क़ रसूल जी कुछ भी ना है भली ॾाढ़ियूं डिघियूं रखो निमाज़ूं पढ़ो तस्बीहूं हलायो ज़िक्र कयो पटका ॿधो पर जे हे इश्क़ ख़ाली आहे न हे सीनो ख़ाली आहे भली हज़ार हा सजदा ॾे पर क़बूल कोन्हे उबती ही चाल चलते हैं दीवाने गाने इश्क अरे आंखों को बंद करते हैं दीदार के लिए जेकर मदीने शरीफ ॾिसी आया उहे अॼु बि तसवर कंदा हीअं अखियूं बंदि कंदा त रोज़े में बीठा अखियूं बंदि कंदा साईं जे रोज़े में बीठा वरी अख खोलींदा त पंहिंजे दुकान ते वेठा सुभान अल्लाह सलाह शरीफ